अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुज्जदा यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वाना वक़द क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल जिहादु माज़िन इला यौमिल क़ियामह सदक़ल्लाहुल अलिय्युल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबिय्युल उम्मिय्युस सादिक़ुल अमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल एहतराम लाइक एहतराम जनाब सदर जलसा बिरादर अजीज मौलाना अब्दुर रहमान डंगराज साहब, अमीर जमीयत उलमा इस्लाम ज़िला नौशर व फिरोज, बिरादर अजीज बिरादर मुकर्रम इंजीनियर अब्दुर रज़ाक आबिद लाखो साहब, मरकजी सालार जमीयत उलमा इस्लाम पाकिस्तान, लाइक सद तकरीम लाइक सद एहतराम हजरत मौलाना उस्ताज़ुल उलमा मोहम्मद इदरीस उमर साहब दामत बरकातुहुल आलिया, स्टेज पे मौजूद ओहदेदारान, जिम्मेदारान, आमाइदीन, अकाबिरीन, पिंडाल में मौजूद पक्का गांगरा जा गैरतमंद जुर्रतमंद दिलेर ऐं मुजाहिद साथियों, मां पंहिंजे भाउ पंहिंजे मखदूम पंहिंजे मोहतरम हजरत मौलाना अब्दुल अलीम घांगरे साहब के उन जे पूरी टीम के अज जे हिन 26 सालाना इज्तिमा जे इनेकाद ते दिल जे गहराइन से मुबारकबाद पेश करियां थो ऐं यकीनन डबल मुबारकबाद जो मुस्तहिक आहे ॾाढो अब्दुल अलीम साहब जो अज संदस जे फर्जंद जे तडे जो टियों ॾींहुं आहे, उन तडे के पोइते रखी करे जमाती कास के अॻियां रखियो आहे, जमाती पैगाम के अॻियां रखियो आहे ऐं हिन सालाना कॉन्फ्रेंस के अॻियां रखियो आहे। दुआ है त अॼु जो जलसो अल्लाह तबारक व तआला मौलाना मरहूम जे फर्जंद जे लाइ सदक़े जारिया बणाए ऐं अॼु जे जलसे जूं हे दुआऊं हे शिरकतूं अल्लाह तबारक व तआला असांजे मरहूम भाउ जे बुलंदी दरजात जो ज़रियो बणाए। अज़ीज़ान मोहतरम, सुबह का वठी करे अकाबिर उलमाए किराम जा तफसीली बयानात अवां ॿुधा। मखदूमुल उलमा हजरत सईद अब्दुल क़य्यूम हालेजवी साहब दामत बरकातुहुल आलिया ऐं मुझे भाई इंजीनियर अब्दुर रज़ाक आबिद लाखो साहब मुल्की हालात, आलमी हालात, इलाकाई हालात ऐं खास तौर ते इसराइल, अमरीका, ईरान जे जंग के हवाले से जमाती पॉलिसी जमाती मारूज़ात अवां जे साम्हूं रखिया आहिनि।
मुख्तसर वक्त में बचार गालियों अर्ज करण चाहियां तो इन उम्मीद सां दावा मुझे मारूज़ात के दिल के कनन सां ॿुधंदव। तव्हां त हिते मौजूद आहियो पर तहां जो दिमाग भी हिते मौजूद हुजण जरूरी है। तहां जो सोचूं घर में कारोबार में यारन दोस्तन में न हुजन। तहां जो मुकम्मल तवज्जो मुझे गुफ्तगू के तरफ हुजे। मुझे गुफ्तगू के बुधो समझण की कोशिश कयो ऐं घर वही करे सोचो जेकरे मुझी का गुफ्तगू मुझी का गाल तहां के समझ में अचे तो मुझे पैगाम के झर झंग आम कयो ऐं जेकॾहिं समझ में न अचे तो तहां दे भी थोड़ी खैर मां दे भी थोड़ी खैर, लेकिन बुधो जरूर समझो जरूर। सबक पुराणो आ का नई गाल कोने को नओ सबक कोने। सूर भी पुराणा है को नओ सूर कोने। जख्म भी पुराणा है को नओ जख्म कोने। लेकिन दवा की जरूरत है। शायद असा दवा में का कमी कई है जंहिंजे करे अज 26 साल गुजरी विया लेकिन सागाई दर्द सागाई दरमान हिन कौम जा हिन धरती जा हिन मुल्क मिलत जा खणी असा घुमाऊं था ऐं असा के अज ॾींहं ताईं उन जो इलाज नथो मिले। मुझे बाबे जूं तकरीरूं ॿुधो ऐं 14-13 सालन का मुझी गुफ्तगू ॿुधो। बयानियो सागो मारूज़ात सागा हिन। हिकायतूं ऐं शिकायतूं सागियूं हिन। तहां भी सागायो। सोली सिंधी में पहाको आ सागा लाटू सागा चुग। हुक्मरान भी उते तहां भी उते असां भी उते। हो पांजी जगह ते खुश तहां पांजी जगह ते खुश असां पांजी जगह ते खुश। सुभान अल्लाह न अस्तगफिरुल्लाह। अल्लाह हिदायत दे असांजे हुक्मरानन के। जेकॾहिं हिदायत उन्हनि जे मुक़द्दर में ना है तो अल्लाह इन्हनि मां असांजी जान छॾाए ऐं अल्लाह हिदायत तहां के भी दे तहां जे माइन के भी दे त तहां इन नाहल नालायक चोरन मां जान छॾायो का तब्दीली आणियो। तहां जी तब्दीली फेसबुक ते तहां जी तब्दीली व्हाट्सएप ते तहां जी तब्दीली इंस्टाग्राम ऐं ट्विटर ते तहां जी तब्दीली चाहे जे कोप ते ऐं तहां वारी माई ऐं तहां जो वोट जाते 20 साल पहिरियां ॾाॾे जो हो पिणे जो हो तुंहिंजो भी उते तुहारे पुट जो भी उते पोइ तब्दीली काॾो ईंदी। फेसबुक ते तुंहिंजो मौक़िफ़ हिकिड़ो वोट ते तुंहिंजो मौक़िफ़ ॿियो। तुहारी माईअ जो रोज घर में ताहूं पूरत कोन्हे मानी कोन्हे चांवर कोन्हनि कणक कोन्हे घी कोने दवा कोने दरमल कोने मरिया से सजो साल तुहारी माई जूं दाहूं इलेक्शन वारे ॾींहुं वरी ठप्पो भी आई तुहारी माई इन्हनि खे हणी करे मोटी ईंदी। लिहाज़ा जेकॾहिं तहां सम्झो त हिननि जलसनि सां ख़ाली इनकलाब ईंदो त हे जलसा ज़हन साज़ी जे लाइ आहे। हे जलसा हिक ॿिए जा ख्यालात ॿुधण ऐं ॿुधाइण जे लाइ आहिनि। हे जलसा हिक ॿिए के समझण ऐं समझाइण जे लाइ आहिनि। हे जलसा तरबियत जे लाइ आहिनि। हे जलसा कौम के मुल्की आलमी इलाकाई हालात का आगाह करण जे लाइ आहिनि। लेकिन खाली जलसन सां जिंदाबाद ऐं मुर्दाबाद सां इनकलाब नहीं दो। जिंदाबाद ऐं मुर्दाबाद सां मुखालिफ ते प्रेशर जरूर पवंदो। जलसन सां ज़हन साज़ी जरूर थींदी लेकिन इनकलाब जे लाइ तारीख ते जेकॾहिं नज़र कंदे त तारीख इन ॻाल्हि जी गवाह है त इनकलाब जे लाइ मथनि सां कफन ॿधी करे ज़ालिम ऐं जाबिर दीन ऐं धरतीअ जे दुश्मन जे ख़िलाफ़ तोखे मैदान ते सोटो खणी निकिरणो पवंदो। जेसीं ताईं तूं मैदान ते न निकिरंदे तेसीं ताईं इनकलाब न ईंदो। ऐं अॼु जी सिंधी क़ौम
दरिया पे खपिया घणा माण्हू घरनि में हा ऐं घणा निकिता 5% भी मस सां रोडनि ते निकिता 95% तो अच्छा दरिया खपी वियो अलाह मार विझंदो ज़रदारी बस तुझो फर्ज़ पूरो मुलो छा थो करे बीठो आहे रोड ते हाँ वाह जो साईं निभायो अथई अलाह वधाईंदुसि अलाह बस तुझो कम इहो इन सां तूं इनकलाब आणी दे दरिया विया तूं घर सुतो पियो पेट विया तूं घर सुतो पियो जज़ीरा विया तूं घर सुतो पियो तुम्हारे पक्के गांगरे में तुम्हारे कंडियारे में तुम्हारे नौशेरो फिरोज में स्कूलन जो हाल चाहे तू सुतो पियो अस्पताल जो हाल चाहे तू सुतो पियो रोड ऐं रस्ते जो हाल चाहे तू सुतो पियो नौकरिन खपाइण जो वही तादाद इते पहुतो जो गटर खपाइण वारी नौकरी भंगीअ जी भी हाणे 8-8 लख रुपए में थी खपे तू सुतो पियो पोइ इनकलाब बाबा काॾो ईंदो तुंहिंजो निंड पियो हूंदे त मुंहिंजा बच्चा निंड में उथंदे त कुछ थींदो न मुंहिंजा भाउ कुछ सुजाग ऐं बेदार थींदे त कुछ थींदो न कुछ मैदान ते निकिरंदे त कुछ थींदो न ऐं हाणे रुगो मामलो रोडनि ऐं रस्तनि जो न आहे रुगो मामलो स्कूलनि ऐं अस्पतालुनि जो न आहे हाणे मामलो रुगो तुंहिंजे पुटनि जे नौकरी ऐं रोज़गार जो न आहे हाणे हाल इहो त सॼी सिंध 2 हिस्सनि में तक़सीम थी आहे अधु सिंध पक्के जे धाड़ेलनि जे रहमो करम ते अधु सिंध कच्चे जे धाड़ेलनि जे रहमो करम ते कुछ इलाकनि मां माण्हू था अगवा थियनि कुछ इलाकनि मां मोटरसाइकिलियूं तूं फुर थियनि त कुछ इलाकनि मां गन पॉइंट ते माण्हुनि जा खीसा था कटजनि सॼी सिंध रुगो धाड़ेलनि जे रहमो करम ते न आहे बल्कि हालत इहा है त रते देरे में ॾिस हालत इहा है कश्मीर में ॾिस हालत इहा है त तूं मीरपुर ख़ास में ॾिस 3 सालनि जी 4 सालनि जी मासूम न्याणी 4 साल जी उमिरि छा थींदी धियूं जेके आहिनि ऐं जिन जी धीउनि जी उमिरि 4 साल आहे उहे सीने ते हथ रखी सोचनि त 4 साल जी न्याणी छा थींदी आहे उनखे अगवा करे उन सां ज़िना करे उन जो लाश गंदगी जे ढेरनि ते फिटो करे थो वञे बकन गांगरन वारो वडा त वडा पोढ़ा त पोढ़ा जवान त जवान हाणे ईद वारे ॾींहुं मासूम ॼावल ॿार ताज़ो अस्पताल मां अगवा थी वियो हाणे हाणे ईद जे ॾींहं ते खबरों मीडिया ते हलियो अब ता ते आवाज अचे तो न बस काफी आहे पहिरों आवाज ॿुधो मुंहिंजो ज़ियारत ता मुंहिंजी कई आहे मुंहिंजी तकीर गौर सां ॿुधो मांजी शक्ल में कुछ ना है रखियो मांजे नजरियात में सब कुछ अज आया सुभाणे थी सके तो मां न हुजा नजरियात त रहंदा मुझे गुफ्तगू के ॿुधो मां भी तहां वांगुर आया तहां मां आया तो मां के सिंग न आहिनि लॻल वचे ते बस मांजे गुफ्तगू के तवज्जो असां ॿुधो हाणे ईद वारे ॾींहुं जमीयत उलमा इस्लाम जो कारकुन 8 सालन जो उन जो ॿार ईद जे ॾींहुं अगवा कयो वियो लारकाणे मां बलोचिस्तान मां भुंग भरे करे उनखे आज़ाद करायो यानी अछो त न मिलियो अटो त न मिलियो रोजगार त न मिलियो आबादगार सां कणक में हशर छाए आबादगार सां सारिन में हशर छाए आबादगार सां फुटीअ में सब्जीअ में कमंद में हशर छाए ये दास्तानूं त हाणे ॼण त पुराणियूं थी वयूं आहिनि एक तरफ खिट्टी खिट्टी में आइस तो मिले कोकेन तो मिले चर्स तो मिले हीरोइन तो मिले कौम जे बच्चन के हीरोनी ऐं चर्सी बनायो तो वने त बे तरफ 4 सालन जी न्याणन के अगवा करे जिना करे उन जा लाश रोडन ते फिटा किया ॿुधायो मांखे असां इन जे करे इहो दर्द समझी नथा सघां गाल ॿुधण खां पोइ बि असां सुन लगा पिया आहियूं इन जे करे जो पराए जो दर्द आहे असां इन इंतज़ार में आहियूं त इहो दर्द जॾहिं पंहिंजो थींदो तॾहिं सम्झंदासीं मदीने जे मीर फरमायो मुसलमान मुसलमान जे लाइ इहा हिकु जिस्म वांगुरु
उनके तकलीफ तोखे तकलीफ, उनके राहत तोखे राहत। अज तू मुसलमान भाव जे तकलीफ ते, मुसलमान भाव जे न्याणीअ जे कत्ल ते भी सुजाग थियण जे लाइ तैयार न है, तो पो आखिर तू कदे सुजाग थी ने, कदे बेदार थी ने, कदे इन्हन धरतीअ जे दलालन ऐं गद्दारन, धरतीअ जे सौदागरन, सिंध के थाड़ेलन जे रहमो करम ते छडींदड़न, कौम जे बच्चन के पैनागर बणाईंदड़न सां करे मुकाबलो कंदे, करे उथी करे तू मैदान ते निकरी करे इन्हन के इज्जे का झले करे इन्हन सां हिसाब बराबर कंदे। असांजे इन्हन जलसन जो मकसद, असांजे इन्हन रड़िन जो मकसद पंहिंजी ज़ात न है। मां कल भी दोस्तन की चयो तो बहुतार नवाब सरदार इन्हनि सां असांजो जहिड़ो छाजो, जेको बहुतार क़ौम जो ख़ादिम आहे असांजे मथे जो ताज आहे, जेको सरदार पंहिंजे रइया जो ख़्याल रखण वारो आहे असांजे अखियुनि जो नूर आहे, पर जेका बहुतार पुठियूं ठपे करे पंहिंजे क़बाइली छेड़ा कराईंदा वर्तन, जेका सरदार सिंध जा कूंदर कोहराईंदा वर्तन, इन्हनि सरदारनि खे मां पंहिंजे जूते जी नोक ते थो रखां। अज हालत इहा है। हाणे 3 ॾींहं पहिरियां कलोड़ा ऐं जूणे जा खून जे तकरार जो निबेरो थियो आहे, फ़ैसिलो आयो। ख़बर अथव 2 धुरियुनि जो रुगो फ़ैसिलो थियो आहे, अञा 200-300 धुरियूं रहियल आहिनि जिन जा फ़ैसिला थियणा आहिनि। 2 धुरियुनि जे फ़ैसिले में 20 कूंदरनि जा खून साबित थिया आहिनि त 20 कूंदर कुस्ती विया। इन्हनि जो खून कंहिंजे ज़िम्मे आहे? इन्हनि जो खून कंहिंजे कंधनि ते आहे? आवे जो आवो बिगड़ियल ऐं मां या मुंहिंजा दोस्त मुंहिंजा साथी पंहिंजे ज़ात जे लाइ न आहिनि बीठा। अलाह असांखे खाराए बि चङो थो, पाराए बि चङो थो, घुमाए बि चङो थो, रहाए बि चङो थो। कपिड़ा बि ॾिसो फर्स्ट क्लास, तव्हां जेको मरंदो वरी 2 जोड़ा ॿिया वठी ॾेई वेंदव। पुट परणाईंदो 50,000 जो लिफ़ाफ़ो निकाह ते खीसे में तव्हांजो तरफ़ां असांखे घर। असांखे आख़िर मथे में सूर छाजो आहे? असांखे सूर तव्हांजो आहे, असांखे परेशानी तव्हांजी आहे, असांखे फ़िक्र ग़रीबन मिस्कीनन हारिन मज़दूरन जो, असांखे फ़िक्र सिंध जे वहदत जो, असांखे फ़िक्र बेटन वसीलन जसीरन जो, असांखे फ़िक्र सिंध जे कूंदरन जे जान माल इज्जत ऐं आबरू जे तहफ़ुज़ जो, असांखे फ़िक्र क़बाइली छेड़न जे ख़ात्मे जो, असांखे फ़िक्र तुंहिंजे मासूम न्याणीअ जे जान जे तहफ़ुज़ जो। ऐं कसम खणी मैदान ते निकिता आहियूं त जेसीं ताईं समाजड़ी सिंध खे वागुनि जे बातन मां आज़ाद नथा करायूं, इंशाअल्लाह जद्दोजहद जारी रखंदासीं ऐं हिन सिंध खे इन्हनि वागुनि जे बातन मां आज़ाद कराए हिकु दफ़ो ॿीहर बाबुल इस्लाम बणाए करे रहंदासीं। नारे तकबीर, नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम, कायदीन जमीयत उलमा इस्लाम, नारे तकबीर। ऐं बेतरफ 3 असां मज़ाको, इस्लाम असां शरीयत सां मज़ाको। मां अमेरिका जी, मां बरतानिया जी, मां इसराइल जी, मां जर्मनी ऐं फ्रांस ऐं इटली जी ॻाल्हि नथो कयां, मां पाकिस्तान जी ॻाल्हि थो कयां। मां पाकिस्तान, मां पंजाब जी, खैबर पख्तूनख्वा जी ऐं बलोचिस्तान जी ॻाल्हि नथो कयां, मां बाबुल इस्लाम सिंध जी ॻाल्हि थो कयां। ऐं उहा बाबुल इस्लाम सिंध जेका हाणे वारी सिंध न आहे। जॾहिं सिंध बाबुल इस्लाम बणी त हे पाकिस्तान न हो, पूरो बर सगीर हो, हिंदुस्तान भी न में, पाकिस्तान भी न में, बांग्लादेश भी न में, अफगानिस्तान भी न में, हे सॼो ख़ितो हिकु ज़मीन ही। उन वक़्तु लक़ब मिलियो सिंध के बाबुल इस्लाम, माना इस्लाम जो दरवाज़ो। हिन पूरे ख़िते में इस्लाम तहांजे सिंध मां गुज़री करे अफगानिस्तान ताईं भी पहुतो, बांग्लादेश ताईं भी पहुतो, हिंदुस्तान ताईं भी पहुतो। अॼु उन बाबुल इस्लाम सिंध जे अंदर अल्लाह सां, अल्लाह जे रसूल सां, क़ुरान सां, शरीयत सां, उन जे हुक्मनि सां मज़ाक़ूं पयूं थियनि। तुंहिंजे कंडियारे जो जाली MP
तुझे नौशहरे जो जाली MPA, तुझे मोरे जो जाली MPA, सिंध असेंबली मां बिल पास कराया है अल्लाह जे हुक्म जे खिलाफ, रसूल जे हुक्म जे खिलाफ, शरीयत जे हुक्म जे खिलाफ। 18 सालन का घट उम्र वारे जे निकाह ते सिंध असेंबली अरगो पाबंदी आयद नाहे कई। अल्लाह तो चे निकाह जायज, रसूल तो चे निकाह जायज, शरीयत थी चे निकाह जायज, सिंध असेंबली थी चे निकाह नाजायज। रुगो नाजायज न, कानून पास थियो। कैमराउन जे साम्हूं तो ॻाल्हायां, जिम्मेदारी सां त जेको 18 सालन का घट उम्र वारो निकाह कंदो, घोट भी, कुंवार भी, बिनी जा माउ पीउ भी ऐं मौलवी साहब भी 10 सालन जे लाइ जेल वेंदा ऐं FIR में लिखियो वेंदो त इन ज़ाल मुड़स हिक ॿिए सां ज़ोरी ज़िना कई आहे। जिम्मेदारी सां तो ॻाल्हायां कैमराउन जे साम्हूं। अल्लाह तो चे निकाह, रसूल तो चे निकाह, शरीयत थी चे निकाह, मुआशरो तो चे निकाह, तो वारो जाली MPA तो चे ज़ोरी ज़िना है, बधोस 10 साल जेल मोकिलियोसि। ये सिंध असेंबली में कानून पास थियो, अमेरिका जे असेंबली में न, बरतानिया जे असेंबली में न, वरी उन में हेठा लिखियो तो सागे ही कानून में को छोकरो का छोकरी ज़ोरी निकाह के छड़े करे रज़ामंदे सां हिक ॿिए सां ज़िना कंदे पकड़जी पिया। ॻोठ वारनि सोघो करे वरतुन, थाणे ते खणी आया ऐं छोकरी उथी चयो त थाणेदार साहब मां पंहिंजी मर्ज़ीअ सां ज़िना थी कयां। छोकरे उथी करे चयो त थाणेदार साहब मां पंहिंजी मर्ज़ीअ सां ज़िना थो कयां। भली ॻोठ रणंदो वरते, जेकॾहिं उहे मर्ज़ीअ सां ज़िना था कनि उन्हनि ते कोई केस न थींदो, काई FIR न थींदी, काई सज़ा न मिलंदी। सिंध असेंबली कानून पास कयो। मां जिम्मेदारी सां माइकुनि जे साम्हूं तो ॻाल्हायां, कैमराउन जे साम्हूं राज ऐं भाग में तो ॻाल्हायां। कंहिं जुर्रत आहे त मुंहिंजे मौक़िफ़ खे कूड़ो साबित करे। निकाह ते 10 साल जेल, निकाह ते ज़ोरी ज़िना जो केस ऐं रज़ामंदीअ सां ज़िना ते कोई केस ना है। माना निकाह महंगो, ज़िना सस्ती, जेके बणे ज़िना कंदो वरते हिन मुल्क में उनका कोई पुछण वारो न हो। उन सां गॾोगॾु हिकिड़ो ॿियो कानून सिंध असेंबली पास कयो। ॻाल्हि सम्झ में अचे थी चाचा? ओ चाचा निंड पियो जाॻींदो? ॻाल्हि सम्झ में अचे थी? पाणी नक को मथे हली हलियो, अजो वियो, अटो वियो, लटो वियो, पेट विया, वसीला विया, जज़ीरा विया। चाचा अस्पतालूं तबाह, स्कूल तबाह, रोड तबाह, रस्ता तबाह। बदमनी चाचा आसमान सां ॻाल्हियूं पई करे, धाड़ेल लुटींदा फुरींदा था वरतन। चाचा कबाइली छेड़न सिंध में अंदर बाह बारे छड़िया, खून सस्तो थी वियो। त ॿिए तरफ़ असेंबली मां कुरान सां, शरीयत सां, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्म सां मज़ाक पई थिए। कानून पास थियो त पकनि गांगरनि मां को नौजवान उथे ऐं उहो चए त अल्लाह मांखे छोकिरो छो बणायो आहे, मांखे त छोकिरी थियणो हो। पकनि गांगरनि मां का छोकिरी उथे ऐं उहा चए त अल्लाह मांखे छोकिरी छो बणायो आहे, मांखे त छोकिरो थियणो हो। त असेंबलीअ तवारे पकनि गांगरनि जे MPA, तवारे कंडियारे जे MPA, तवारे नौशहरे जे MPA कानून पास कयो आहे सिंध असेंबलीअ मां ट्रांसजेंडर बिल जे नाले ते। त बाबा कंहिंखे जिन्स तब्दील करणी आहे त नौशहरे जे, नवाब शाह जे, हैदराबाद जे, कराची जे अस्पताल में वञी ऑपरेशन कराए, छोरे मां छोरी थे, छोरीअ मां छोरो थे। जिन्स तब्दील करण जी इजाजत आहे, कोई पुछण वारो न हूंदो, कोई आखण वारो न हूंदो। जेके वणे पंहिंजो जिन्स तब्दील कराईंदा वरतन। तो इन MPA खे चओ त पंहिंजी धीउ जी बि जिन्स तब्दील कराए न। खिलण जी ॻाल्हि न, ये रोअण जी आहे मौली साहब। पोइ त बच्चू छा, निकाह बंद, ज़िना जी इजाजत, जिन्स तब्दीलीअ जी इजाजत। पोइ ते बच्ची दाढ़ी ऐं पटको थी सुभाणे चवंदे या बिलाह तुंहिंजो नथो वणे। पोइ ते बच्चो छा अथव? पोइ ते बच्चो छा अथव? तुंहिंजी क़ौम खे बेग़ैरत बणायो पियो वञे।
एक ड्रामन कम लाथो बे हुक्मरान कम लाथो अज ड्रामन जा हालत ॾिसो ओ पक्के गांगरे का भी हेठ बहराड़ीअ में कोठ में वेठल मुंहिंजी अमड़ मुंहिंजी भेण मुंहिंजी धी मुंहिंजी न्याणी ड्रामो ॾिसे थी पोइ मुड़ुस सां डंडो खणी उहो साॻो ई हाल आहे जेको किरदार टीवीअ ते आहे माई चए थी मूं वारो किरदार बि साॻो हुजे जेको लबो लहजो उहो ज़ाल सां थी ॻाल्हाए साॻो ई लबो लहजो ॻोठ वारी माई पंहिंजे मुड़ुस सां थी ॻाल्हाए जहिड़ो अंदाज़ गुफ़्तगूअ जो हुनजो साॻो ई हुनजो हाणे मायूं त मुड़ुसनि खे माण्हू सम्झनि ई कोन थियूं क़ुरान खणी चो क़ुरान मां टिकट ते थो रखां मुझी गाल ही तहांजे लाइ काफ़ी आहे मां तहां सां कूड़ न ॻाल्हाईंदुमि मां ॻाल्हाईंदुमि सच ॻाल्हाईंदुमि पर हीअ ॻाल्हि मां मथे ते क़ुरान रखी करे करण जे लाइ तयार आहियां त पाकिस्तान में सिंधी टीवी चैनलनि उर्दू टीवी चैनलनि ते जेका ड्रामा ठहनि था ऐं ॾेखारिया वञनि था इन्हनि ड्रामनि ठाहिण जे लाइ टीवीअ जे मालिकनि अदाकारनि खे यहूदियुनि जे तरफ़ां अमेरिका इसराइल ऐं यूरोप जे तरफ़ां हर साल अरबे रुपया था मिलनि उन्हनि अरबनि रुपयनि ते इहे ड्रामा ठाहे तुंहिंजे घर जे माइनि खे ॾेखारनि था ताकि मुसलमान जी धीअ मदीने जे मीर जी आशिक़ इहा बेग़ैरत बणिजे इन जे मथे तां इज़त ऐं वक़ार जी चादर खे लाहे करे फिटो कजे इहा ड्रामे वारी माईअ खे पंहिंजो आइडियल समझे इहा बहराड़ीअ जी माई अम्मा आयशा अम्मा फातिमा अम्मा खदीजा के पंहिंजो आइडियल न समझे इन जे लाइ आइडियल हुजे त टीवी ऐं ड्रामे ऐं वीसीआर ऐं फिल्म जी अदाकारा आइडियल सोचो बेदार थियो ऐं सुजाग थियो खुदा राह मां रड़ियूं अजायूं नथो कयो ओ सिंधियो हे मां पघर अजाया नथो वहायो मां तहां जे लाइ मां धरतीअ जे लाइ मां बेटन वसीलन जज़ीरन जे लाइ मैदान ते हां मां दाढ़ीअ जे लाइ पटके जे लाइ मस्जिद ऐं मदरसे जे लाइ अल्लाह जे धरतीअ ते अल्लाह जे निज़ाम जे लाइ मैदान ते हां मां तुझे न्याणी जे इज्जत जान माल ऐं चादर ऐं चार दीवारी जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ मैदान ते हां मां हिन सिंध में अमन जे लाइ मैदान ते हां ऐं जेसि ताईं मुंहिंजे सिस्सीअ में साह आहे इंशाअल्लाह दीन ऐं धरतीअ जे चौकीदारीअ जे लाइ पंहिंजो किरदार अदा कंदो नारे तकबीर नारे तकबीर जमीयत जो मकसद जमीयत जो पैगाम खुदा दी ज़मीन ते खुदा जो निज़ाम जमीयत जो मकसद जमीयत जो पैगाम इस्लाम इस्लाम जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर कायदे सिंध कदम बढ़ाओ कायदे सिंध कदम बढ़ाओ तो हम तुम्हारे साथ हैं कायदे सिंध कदम बढ़ाओ कायदे सिंध कदम बढ़ाओ कायदे सिंध कदम बढ़ाओ और उसके साथ साथ आज ये बात कहते हुए मैं वाज़े अल्फाज में बरमला इजहार करना चाहता हूं कि आलमे कुफर कभी भी आलमे इस्लाम का दोस्त नहीं रहा हमेशा यहूद और हनूद ने इस्राइल और अमेरिका ने आलमे इस्लाम को तन्हा कर करके मारा है इराक आपके सामने है फलस्तीन आपके सामने है और अभी इस्राइल और अमेरिका का ईरान पर हमला किसी से ढका छुपा नहीं मेरा कायद मुफक्किर इस्लाम मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह का लख्त जिगर उम्मत मुस्लिम का अजीम कायद मौलाना फजलुर रहमान मैदान में उतरा उन्होंने यहूद और हनूद के खिलाफ अमेरिका और इस्राइल के खिलाफ कौम को मुत्तहिद किया
और इस्राइल पर और अमेरिका पर लानत भेजते हुए ईरान पर हमले की मजम्मत की। और आज भी हम ईरान पर अमेरिकी इस्राइली हमले की मजम्मत करते हैं। और ये बात वाज़ेह है कि अमेरिका का ख्याल है, ये बात वाज़ेह है इस्राइल का ख्याल है कि तन्हा करके ईरान के बाद पाकिस्तान को मारा जाए, पाकिस्तान के बाद सऊदी अरब को मारा जाए। उनकी नजरें पाकिस्तान पर हैं, उनकी नजरें सऊदी अरब पर हैं। और फिर कल अमेरिका के सदर डोनाल्ड ट्रंप का बयान किसी से ढका छुपा नहीं, जिसमें डोनाल्ड ट्रंप ने खादिम अल हरमैन शरीफैन के वली अहद मुहाफिज़े हरमैन वली अहद सऊदी अरब मोहम्मद बिन सलमान हफिज़हुल्लाह के खिलाफ नाज़ेबा घटिया जबान इस्तेमाल की है। ट्रंप ने मोहम्मद बिन सलमान की यह गुस्ताखी नहीं की, उम्मत मुस्लिमा को पैगाम दिया है कि हम आगे बढ़ रहे हैं और फिर पाकिस्तान भी निशाने पर हो सकता है, सऊदी अरब भी निशाने पर हो सकती है। मौलाना फजलुर रहमान साहब ने पाकिस्तान के सलामती के लिए, तहफ़्फ़ुज़ के लिए भी कसम खा के रखी है। तो हमने सऊदी अरब के अंदर मौजूद हरमैन के तहफ़्फ़ुज़ की भी कसम खाई है। बतलाना चाहते हैं अमेरिका को, बतलाना चाहते हैं इस्राइल को। तुम मंसूबा बना रहे थे कि ईरान ने इस्राइल के हमले के जवाब में, तुम मंसूबा बना रहे थे ईरान ने अमेरिकी हमले के जवाब में सऊदी अरब में जो हमले किए अमेरिकी तंसीबात पर, तुम मंसूबा बना रहे थे। ईरान ने जो कतर में हमले किए, ईरान ने जो यूएई, बहरीन, कुवैत में हमले किए, अमेरिका की ख्वाहिश थी, इस्राइल की ख्वाहिश थी कि सऊदी अरब जवाब दे, ईरान को कतर जवाब दे, मुस्लिम ममालिक जवाब दे, फिर ये उम्मत मुस्लिमा को आपस में लड़ाएं। उम्मत मुस्लिमा को मजहब के बुनियाद पर, मसलक के बुनियाद पर, फिरकू के बुनियाद पर, ममालिक के बुनियाद पर उम्मत मुस्लिमा के ब्लॉक को कमजोर करें, उम्मत मुस्लिमा की वहदत को कमजोर करें। ईरान ने जो हमले किए, मुस्लिम ममालिक ने, खास तौर पर ममलिकतुल अरबिया सऊदिया ने, मोहम्मद बिन सलमान ने हिकमत से, बसीरत से, तदब्बर से, फहम से, फिरासत से अमेरिका के इस्राइल के मंसूबे को खाक में मिलाया और उम्मत मुस्लिमा को वहदत के उसी पटरी पर इकट्ठे रखा। आज पाकिस्तान के अंदर मिस्र का वजीर खारजा, सऊदिया का वजीर खारजा, तुर्की का वजीर खारजा, पाकिस्तान का वजीर खारजा अमन के लिए कोशिशें कर रहे हैं। अमेरिका उसको सबूताज करना चाहता है। हम अपने मुल्क के अमन के लिए कोशिशों को भी सराहते हैं। अमन के दाई थे, दाई हैं, दाई रहेंगे, लेकिन बदला देना चाहते हैं कि मुल्क की हिफाजत के लिए, सऊदी अरब की हिफाजत के लिए, पाकिस्तान के तहफ़्फ़ुज़ के लिए, हरमैन के तहफ़्फ़ुज़ के लिए, जब तक जमीयत का आखिरी कारकुन जिंदा है, मौलाना फजलुर रहमान के क़यादत में यहूद से, हनूद से, इस्राइल और अमेरिका से लड़ने का अज़म रखता है। और इंशाअल्लाह यहूद और हनूद के इन मंसूबों को खाक में मिलाएंगे। पाकिस्तान की तरफ, सऊदी अरब की तरफ, उम्मत मुस्लिमा की तरफ बढ़ने वाले हाथ को, बढ़ने वाले कदम को, उठने वाली आंख को इंशाअल्लाह पाकिस्तान के अवाम जमीयत के ये कारकुन फोड़ कर रख देंगे इंशाअल्लाह। कायदे जमीयत कदम बढ़ाओ, कायदे जमीयत कदम बढ़ाओ, कायदे जमीयत कदम बढ़ाओ। अमेरिका ते, अमेरिका ते, अमेरिका जे पुट्ट इस्राइल ते, अमेरिका जे पुट्ट नहीं पुटेरन ते। नारे तकबीर, नारे तकबीर। असां जो झेड़ो रुगो कच्चे जे धाड़े लंसन आहे, असां जो झेड़ो रुगो पक्के जे धाड़े लंसन आहे। असां जो झेड़ो
कच्चे पक्के जे धाड़ेलनि सां नाहल नालायक हुक्मराननि सां त असांजो जहिड़ो उम्मत मुस्लिम जे दुश्मन इसराइल ऐं अमरीका ऐं यहूद ऐं हनूद सां आहे ऐं असां अज़ीम जंग कंदाऊं ऐं इंशाअल्लाह कामयाबी उम्मत मुस्लिम जा कदम चुमंदी। लेकिन मुंहिंजा भाइरो मुंहिंजा दोस्तो पक्के गांगरे वारो अब तव्हां खणी थोरो हेॾे बि थियो न तव्हांखे बि शौक़ माण्हू जे विच में अचण जो फोटू तव्हांजो निकिरे बसि पोइ माण्हू भली रुलंदा वरतनि। मोबाइल भी अल्लाह जो अज़ाब। ओ सोटर काविड़ जी बेउ छा भाई हाँ बा ऑपरेशन त मां अमेरिका और इसराइल जी के चढ़ तव्हांखे लगी छा तव्हां सां या बचो सिंधी समझ में न ईंदी त हेॾे मांखे ॾिसो वेहो 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 शाबाश अलाए ऑपरेशन मां हुक्मरान जी तो क्या अमेरिका इसराइल जो क्या कावड़ तव्हांखे थी लगे भगा था वञो अबा माखों वधीक कसम त अल्लाह जो ईमानदारी सां पंहिंजे सीने ते हथ रखी ॿुधायो छॾ यार हेॾे तवज्जो मारे कर खुदा जा बंदा कसम त अल्लाह जो दिल ते हथ रखी ॿुधायो माखां वधीक तव्हांजो कंहिं केस विड़ियो आहे मुंहिंजे जमात खां वधीक कंहिं केस विड़ियो आहे 3 इस्लामाबाद जे तरफ़ मिलियन मार तव्हांजे लाइ मां कया आहिनि मुंहिंजी जमात कया आहिनि को हिकिड़ो लीडर त ॾेखारियो को इस्लामाबाद वियो कराची 3 दफ़ा मिलियन मार्च मां कया आहिनि 3 दफ़ा इस्लामाबाद 3 दफ़ा कराची 12 ॾींहं सॼी सिंध में अमन जे लाइ रड़ियूं मां कयूं 2 अमन जरगा मां कया वरी 6 ॾींहं अमन मार्च मां कयो कारोंजर जी चोटीअ ते वेही नारा मां हयां कारोंजर खपाईंदे पादर खाईंदे कराची जे बाग जिनाह में बीही नारा मां हयां सिंध खपाईंदे पादर खाईंदे 33 नंबर पास मास्तरनि जो केस मां पियो विढ़ा नौकरियुनि जो केस मां पियो विढ़ा ॿियो छा कयां पंहिंजो मथो फाड़ियां तव्हांजे लाइ ॿियो छा कयां जेका फेसबुक ते वेठा इनकलाब था जो थोड़ो ॿाहिरि त निकिरो ज़रदारी जे ख़िलाफ़ फार्म भरियो त ख़बर पए ज़रदारी छॾियो ज़िया लंजार जे ख़िलाफ़ फार्म भरे ॾेखारियो ॾींहं जा तारा त ॾेखारियो थून खान मुंहिंजे लाइ बणिया वेठा आहियो बाक़ी वॾेरनि ते लफ़्ज़ ॻाल्हायो था न साहु थो वञे हा दिलेर मुंहिंजे लाइ आयो था ऐं हाणे बि अॼु तव्हांखे हिकिड़ी ख़ुशख़बरी ॾियां तमाम फैसलो कयो मुझे जमात फैसलो कयो मुझे इन नहदेदारन कारकुनन फैसलो कयो तसा सिंध जे अमन जे लाए बलोचिस्तान खैबर पख्तूनख्वा जे अमन जे लाए असा इराक चचीनिया बोस्निया सोमालिया फलस्तीन जे अमन जे लाए अफगानिस्तान जे अमन जे लाए आलम इस्लाम पूरी दुनिया में अमन जे लाए सिंध जे तारीख़ जो न पाकिस्तान जे तारीख़ जो न दुनिया जे तारीख़ जो हज खां भी वॾो अमन जे लाइ इज्तिमा मार्च 2027 सखर में कंदासीं जंहिंमें 50 लख सिंधी गॾु थी करे सिंध जे अमन जे लाइ दुनिया जे अमन जे लाइ मुतालबो कंदा घणा 50,000 50 लख सिंधी गॾु कंदासीं ज़रदारी के भी खबर पइजी वेंदी त सिंधी पुटन सां गॾु आहिनि या ख़ालिद महमूद जे पुट सां गॾु आहिनि खबर पइजी वेंदी सिंध कंहिंसां गॾु आहे नौजवान कंहिंसां गॾु आहे अब तव्हांखे ख़ुशख़बरी ॾियां ॿुधायांव पक्कनि गांगरनि में तव्हांखे दावत अॼु थो ॾियां रमज़ान जे पहिरें हफ़्ते में मां मदीने पाक हुम ॿिए हफ़्ते में मां मके पाक हुम मौलाना फजलुर रहमान साहब सां गॾु तव्हांखे दावत महीने खां पोइ थो ॾियां काबे जे हिकिड़े इमाम के न ॿिनि के न गॾु 3 इमामनि के अमने आलम इज्तिमा सखर जी मां दावत ॾेई आयो हा ऐं तव्हांखे मुबारक हुजे 3 काबे जे इमामनि दावत क़बूल कई आहे त असां अमने आलम में शरीक थींदासीं मुंहिंजी कोशिश हूंदी इन अमने आलम में एक नमाज काबे जे इमाम जे पोयां पढ़ाऊं मुझी कोशिश होंदी तहां दुआ कयो त हालात बेहतर रहन एक नमाज मस्जिद नबवी जे इमाम जे पोयां पढ़ाऊं
ऐं मुझी कोशिश हूंदी तहां दुआ कयो अल्लाह मुखे कामयाब करे हिकड़ी नमाज क़िबले अव्वल बैतुल मुक़द्दस जे इमाम जे पोयां पढ़ूं मां उनखे भी दावत ॾींदुमि उनखे भी घुराईंदासीं तहां के भी दावत आ कबूल आ सजो साल मेहनत करणी आ कंदऊ पाण सां गॾु माण्हू वठी ईंदऊ अॼु खां 12 महीना गाड़ियों बुक कराइण जे लाइ झर जंग गोठ वस्ती वाण मार्केट मस्जिद यारनि दोस्तनि के दावत ॾींदऊ अमन जे लाइ वाइदो केड़ा केड़ा सजो साल मेहनत कंदा हथ खणो मां ॾिसां वियो वियो उथो न वियो हेठि वियो हथ खणो रुगो तव्हांखे छा थियो आहे दिल त चदी तुंहिंजो मोबाइल खसे फिटी कया मां ॿाहिरि रोड ते अब केड़ा केड़ा तैयारी कंदा पक्को वाइदो मुड़साणो वाइदो केड़ा केड़ा हथ खड़ो मां ॾिसां इज्तिमा घणनि ॾींहंनि जो आहे 3 ॾींहं तव्हां मूंसां गॾु रहंदव यारनि दोस्तनि मिटनि माइटनि खे बि वठी ईंदव उहे बि रहंदा ऐं 3 ॾींहंनि जे इज्तिमा में अमेरिका खां अफ्रीका ताईं पूरी दुनिया मां मेहमान ईंदा हिकिड़े मुल्क मां न 2 मां न 3 मां न पूरे दुनिया मां मेहमान ईंदा मुसलमान लीडर ईंदा तहां उन्हनि जी ज़ियारत बि कंदव उन्हनि जा बयानात बि ॿुधंदव इंशाअल्लाह ऐं उन इज्तिमा ते ख़र्च 60,000 न 60 लख न हिकिड़ो असां तख़मीनो कयो आहे 3 ॾींहंनि जे इज्तिमा ते 50 लख जे इज्तिमा ते हज खां वॾे इज्तिमा ते असां ख़र्च कयो आहे 60 करोड़ जे लॻभॻि ख़र्च थो अचे 60 करोड़ बजट वॼी विया न मुल्ला असां वटि साइकिल कोन्हे तो वरी 60 करोड़ हाणे अब ये 60 करोड़ ज़रदारी खां वठा या तव्हां ॾींदव ॻाल्हायो ज़रदारी खां वठा या तव्हां ॾींदव अथव ई कोन त काॾो ॾींदव तव्हां वटि त 60 लख कोन्हनि 60,000 कोन्हनि मांखे काॾो ॾींदव ॿुधो हेॾे हेॾे तवजो सां ॿुधो मां घणनि सालनि खां हिते स्टेज ते थो अचां हेॾे तवजो मां ॾे कयो यार हवा थी हले ख़ैर आहे हेॾे मांखे ॾिसो तव्हां बि लकीर जा फ़क़ीर आहियो हेॾे मांखे ॾिसो घणा साल थिया आहिनि 13 साल मां हिन स्टेज ते थो अचां 13 सालनि में कॾहिं चंदो कयो आहे कॾहिं ऐलान कयो आहे तव्हां मूंखे किथे ऐलान कंदे ॿुधो ऐं ॾिठो आहे न कयो आहे न वरी आईंदा कंदुसि पहिरियों दफ़ो तव्हां को चंदो खपे घणो खपे 60 करोड़ न 60 लख न 60,000 न 6,000 न 1,000 न घणो खपे मां तो ॿुधायांव घणो खपे पक्कनि गांगरनि खे छॾियो कंडियारे जे भले होटल ते दूध पती चांहि घणे मिलंदी आहे ॻाल्हायो जवाब ॾियो चांहि न पीअंदा आहियो छा घणे मिलंदी आहे चांहि रोज़ घणा कोप पीअंदो आहे सच ॻाल्हायो कूड़ न ॻाल्हायो रोज़ घणा पीअंदो आहे 3 कोप रोज़ ॿध त महीने जा घणा थिया 90 कोप 9,000 तूं महीने में चांहि ते उॾाईंदो आहे साहब मांखे 9,000 बि न खपनि 900 बि न खपनि महीने में तुंहिंजे तरफ़ां हिकिड़ो चांहि जो कोप खपे तूं महीने में हिकिड़ो चांहि जो कोप ॾे 10 महीना हर महीने हिकिड़ो चांहि जो कोप हे ॾाड़ीअ ते हथ आहे मां दुनिया जो सभ खां वॾे में वॾो इज्तिमा तोखे करे ॾेखारींदुसि तुंहिंजे चांहि जे कोप ते सौदो सस्तो आहे या महांगो आहे महीने में रुगो चांहि जो कोप 100 रुपयो तुंहिंजो महीने में हफ़्ते में न रोज़ न तू चांहि रोज़ पीअंदो आहे 2 कोप 3 मांखे महीने में चांहि जो कोप तुंहिंजो खपे चांहि जो कोप पिणे जो खपे चांहि जो कोप तुंहिंजे अम्मा जो खपे चांहि जो कोप तुंहिंजे ज़ाल जो खपे पुट ऐं धीउ जो खपे सभिनी जे तरफ़ां महीने में हिकु चांहि जो कोप हाणे तुंहिंजी मर्ज़ी 100 महीने में करे 1000 गॾु करे साल जे आख़िर में त बि तुंहिंजी मर्ज़ी 500 करे 2 किस्तूं पंहिंजूं 2 किस्तूं पीउ जूं 2 किस्तूं माउ जूं 2 ज़ाल जूं 2 पुट जूं 2 धीउ जूं ॾे त बि तुंहिंजी मर्ज़ी गॾे करे 1000 ॾे त बि तुंहिंजी मर्ज़ी अॼु पहिरियों दफ़ो पकनि गांगरनि में चंदे जो ऐलान थो कयां हीअ रसीद ठाराई आहे
रसीद खणी दोस्त तहां वटि अचनि था, रसीद वठो, 500 जी बि आहे, 1000 जी बि आहे, सब जी कहाणी न आहे, गॾु ॾियो, या 1000 गॾु करे साल जा ॾियो, या 5 महीननि जा 500 ॾियो, वरी 500 5 महीननि खां पोइ ॾिजो। दोस्त हेठि अचनि था, महिरबानी कयो उन्हनि खे चंदो ॾियो, 2 रज़ाकार झोली खणो, पिंडाल में लहो, ऐं 500 ऐं 1000 जेका इन आलमी इज्तिमा जे लाइ, सिंध जे अमन जे लाइ, दुनिया जे अमन जे लाइ, तारीख़ जे वॾे इज्तिमा जे लाइ ॾियणु चाहिनि था, उहे हिन झोलीअ में विझनि। रज़ाकार अंदर वञनि, बटोलियूं ठाहिनि, रज़ाकार रसीदूं खणी वञो, रसीद ॾींदा वञो, पैसा वठंदा वञो। तूं हल रज़ाकार, रसीद ॿिया खयूं था अचनि। तव्हां रज़ाकार रसीद खे छॾियो, हलो तव्हां हलो, घिरी हलो अंदर। 2 रज़ाकार अंदर लहनि, हिकिड़े पासे ॾो, 2 ॿिए पासे ॾो। सिर्फ़ रज़ाकार, रज़ाकार खां अलावा या उहिदेदार खां अलावा कंहिंखे बि चंदे करण जी इजाज़त न आहे। अब खीसे में हथ हणो, तव्हां चयो न त राशिद साहब रत ॾींदासीं, जान ॾींदासीं, हाणे ख़बर पए त खटाण विझां तव्हांजे रत जी, हाणे ख़बर पवंदी त कहिड़ा रत ॾींदा, कहिड़ा जान ॾींदा, कहिड़ा न ॾींदा। अॼु आहे तव्हांजो इम्तिहान। हा ओ ईअं बकरियूं न खपायो, 100 रुपए ते बकरी खपाईंदो, थोरो माते था कयो, मूंखे 100 रुपयो खपे, बकरी न खपे तुम्हारी। महीने जो 100, साल जो 1000, सौदो सस्तो। हिम्मत कयो, हिम्मत कयो, हिम्मत कयो बाबा। 100 जी कहानी ना है, 500 1000 सब ते कहानी न हलंदी। गॾु करे रख, रख खीसे में, रोज़ गॾु कजाए, महीने खां पोइ ॾिजाए, 5 महीननि खां पोइ ॾिजाए, साल खां पोइ ॾिजाए, खपनि या 500 या 1000। बाबा ये जगह बीठा आहियो तव्हां, वियो हे जगह बीठल वियो। अदा दादा, ओ दादा अब्दुल अलीम, स्टेज वारनि खां बि वटि सभिनी को 1000 1000, रुमाल खोल, स्टेज वारा भी सब ॾियो 1000 1000, स्टेज से बीठल भी सब 1000 1000 ॾियो। शाबाश अदा कट बोली अब्दुलरहमान 1000 रुपयो, स्टेज वारा भी सब 1000 1000 रुपयो ॾियो। हिम्मत कयो बाबा। 500 1000 आलमी इज्तिमा जे लाइ मां पहिरियों दफ़ो तव्हां को चंदो थो कयां। मां कॾहिं तव्हां खां चंदो न घुरियो आहे। तव्हां चयो आहे न त राशिद साहब तोखे रत ॾींदासीं, रत न खपे, होॾे होॾे ॾे, होॾे ॾे ॾाॾे खे। हिम्मत कयो, हिम्मत कयो, हिम्मत कयो। अब गड़बड़ न कयो, अञा मुंहिंजी तकीर हलंदी, कलाक खनि वियो हेठि। अदा रसीद ते नाला न लिख मौली साहब, ओ मौली साहब रसीद ते नालो न लिख, ईअं ॾींदो वञनि कटे करे, बग़ैर नाले जे पंहिंजो नालो पाण लिखंदा, पंहिंजो नालो पाण लिखा। 1000 वठेनि रसीद ॾियनि, 1000 वठेनि रसीद ॾियनि। शाबाश साहब ही पहिरियों तकीर त पूरी कयां, चंदो वठ साहब इनको, साहब इन भी ॿियनि को वठणु ॼाणियो आहे। तव्हां साहब ही बि ॾियो न, तव्हां सदाईं वठी वठी थकिजी पिया आहियो। को चुरंदो पुरंदो न छॾियो अथव सरकारी ऑफिसर जेको पैसा न वरिता हुजनि तव्हां साहब। हिम्मत कयो बाबा, हिम्मत कयो। ये झोलियूं हेॾे खणी अचो वापसि, जेका फारिग थी विया आहिनि सभु दोस्त, हिम्मत कयो, मूंखे तव्हांजो चंदो खपे। पहिरियों दफ़ो मां ऐलान कयो आहे, पोयां जेका नौजवान ईद जी ख़र्ची गॾु कई अथव, हिम्मत कयो। हा इहे इन्हनि वञ, इन्हनि ओ हिते बि रज़ाकार, इन्हनि को वठी, इहे जेका 3 ॼणा खिलनि था, तुंहिंजे पोयों 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 भॼी वियो अॻिते। हिम्मत कयो, इंशाअल्लाह अल्लाह कंदो त असांजो महिनतूं रंग लाईंदियूं, ऐं अल्लाह कंदो त असां तव्हां ऐं असां गॾिजी करे हणी हंधु कंदासीं, ऐं सभा जहिड़ी सिंध खे बागुनि जे बातनि मां आज़ादु कराईंदासीं। ज़िंदगी बाक़ी, मुलाक़ात बाक़ी, वमा अलैना इल्लल बलाग। अल्लाहुम्मा सल्लि अला हज़रत साईं अब्दुल मुजीब कुरैशी साहब जन मौजूद आहिनि, उन्हनि जो बयान थींदो, इन जे करे